नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ खां ख़बर ॾींदा हलूं त डेमोक्रेटिक अलायंस पारां अलायंस जे कोनियर जब्बार जुणेजो, सेक्रेटरी हाफ़िज़ जमाल अल्दीन जामोठी, नाज़ कुर्बान, मंगसी कासिम आदिल, दिलशाद आराई, ताज मरी समेत सवें शहरियुनि शिरकत कई। इन मौक़े ते साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सांगड़ डेमोक्रेटिक अलायंस जे कोनियर जब्बार जुणेजो जो चवणु आहे त नवाबशाह रोड वन वे न हुजण जे करे सवें माण्हू अजल जो शिकार ऐं ज़ख़्मी थी चुका आहिनि, पर ज़िले इंतज़ामिया समेत सिंध हुकूमत अॻो निंड में आहे ऐं वॾे हादसे जो इंतज़ार कयो पियो वञे। अगर फौरी तौर ते हिन रोड खे वन वे न कयो वियो त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। अलायंस जे जनरल सेक्रेटरी हाफ़िज़ जमाल अल्दीन जामोठी जो चवणु हो त केतिरनि ई सालनि खां मीरपुर ख़ास रोड जो 700 मीटर टुकड़ो तइमीर न कयो वियो आहे। शहरनि जो हिन रोड खां सफ़र अज़ियतनाक बणाए चुको आहे। हीउ शहर जो मेन रोड आहे जेको सांगड़ खे मीरपुर ख़ास उमरकोट सां मिलाए थो। शहर जा ॿार ऐं हिन टुटल रोड खां स्कूल वञनि था। हिन टुकड़े ते केतिरा ई हादसा पिणु थी चुका आहिनि। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते हिन टुकड़े खे तइमीर कराए शहरनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। हिननि जो वधीक चवणो त अगरि टुकड़े खे तइमीर न करायो वियो त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। असांजो जेको एहतजाज आहे सांगड़ जे मीरपुर रोड जेको आहे तमामु तबाह हाल लॻो पियो आहे। जॾहिं करे वॾा हादसा थिया, हींअर बि ॾिसूं पिया, ॾिसण सघूं था त बस हिकिड़ी ट्रक खां बची वई आहे, वॾो हादसो थियो आहे कबाड़ी भर में। त इहे डेली जा हादसा आहिनि ऐं थियनि पिया त वॾो नुक़सानु इन करे असां विधारता आहियूं सिंध हुकूमत खे। सर ही सिंध हुकूमत खे घुरिजे, ज़िले इंतज़ामिया खे घुरिजे त हीउ रोड शहर जो मेन रोड आहे जेको तक़रीबन असांजा साथी दोस्त अलायंस वारा तक़रीबन 2 हफ़्तनि खां जदोजहद करे रहिया आहिनि, पर सिंध हुकूमत या ज़िले इंतज़ामिया ख़ामोश आहे। असां हिन खां मुतालबो था कयूं त हीउ सांगड़ जो मेन रोड आहे, हिन खे ठारायो वञे ऐं हिन जो रोड ठाहिण सां ऐं इंसान जूं ज़िंदगियूं बची सघनि थियूं। सभिनी खे ख़बर आहे रोड जे हालात जे मुताबिक़ ऐं पंहिंजनि चूंडियल नुमाइंदनि खे चवंदुसि असां सां हमेशह इहो बेदन रहियो आहे जो असांजा चूंडियल नुमाइंदनि असां सां हमेशह खबूट खेॾी आहे। जॾहिं बि इलेक्शन जा ॾींहं ईंदा आहिनि त असांजा नुमाइंदा मां आवाम खे बेवकूफ़ ठाहिण जे लाइ थोरी घणी भंजड़ा शुरू कंदा आहिनि ऐं उन कूड़ी भंजड़ा जे मथां आवाम खां वोट वठंदा आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।